कफ़ा व सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा। सुभान अल्लाह। खसूसन अलाका फिल वरा नूरिल हुदा शम्सिद दुहा बदरिद दुजा आलाना व औलाना व हबीबना व हबीब रब्बिना व महवाना व मलाज़िना सदक व मक्कीना व मदनीना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व उलमाए मिल्लतिहि अजमईन। सुभान अल्लाह। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वत्तबि' सबील मन अनाब इलय्या इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। उम्मत सा प्यार नबी। अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लबैक अल्लाहुम्म अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व बैतिही अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। व अस्हाबी अजमईन। मीरा शाह मदद थी अजी औखी अबीर। अल्लाह लग लतीफ़ चए भर पासी अने पीर। औलाद अली शेर कर का मार मुरीद थी। अली जे औलाद खे जेथा घुरन घट पारूं तन पली तन जूं परवर कोई पट। हाणे खफ़ो ई खफ़त लहंदुन को न लतीफ़ चए। सारी रात सुभान जी जागी जन याद कयो। उन्हनि जे अब्दुल लतीफ़ चए मिटीअ लधो मान कोड़े कन सलाम अची आता हुनजे। वाजिबुल एहतराम जमात मुझे प्यारे नबी करीम लजपाल सुने जी मुझे सही जी। अज रेलवे मस्जिद में ज़ेर निगरानी जनाब साईं हाफ़िज़ अब्दुल रऊफ़ साहब जी ख़िदमत गुज़ार जनाब सेठ ज़ुल्फ़कार अली आरई साहब जे हेॾी महिनत जिद्दोजहद कावश सां अल्लाह जे घर खे सिंगारियो आहे। इहो अल्लाह जे घर जे मथां थोरो न, इहा पंहिंजी क़बर सिंगारे थी जो। छो जो सिलो त हिते बि मिलंदो पर आख़िरी सिलो हुते मिलंदो। मम बना लिल्लाहि मस्जिदन बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह। जेको दिल जे ख़ुलूस सां दिल जे हुज़ूर सां ख़ुदा जो घर तामीर कंदो आहे, उनजी ख़िदमत कंदो आहे त ख़ुदा ताला उनजो जन्नत में घर ठाहे छॾींदो। महीनो पीर जे पीर अब्दुल क़ादिर जीलानी जो मञो था। हसनी बि आहे हुसैनी बि आहे। पीउ जे तरफ़ां हसनी आहे, माउ जे तरफ़ां हुसैनी आहे। बाबू बि शान वारो आहे, अम्मा बि शान वारी आहे। सुभान अल्लाह। हज़रत अब्दुल्ला सोमई रहमतुल्लाह अलैह जी न्याणी हज़रत बीबी फातिमा उम्मतुल जब्बार जेका गौसे आज़म जी अम्मा। महबूब सुभानी रहमतुल्लाह अलैह पाण पहिरीं तारीख़ रमज़ान मुबारक जी हिन दुनिया ते जलवे फुरो थिया। सरकार गौसे आज़म महबूब सुभानी शहनशाह जीलानी बगदाद वारा साईं
हुजूर गौस सकलैन रहमतुल्लाह अलैह जी ज़ात बाबरकात पेरी तारीख़ रमज़ान शरीफ जी बीठी आ हज़रत गौस सकलैन गौसुल वरा गौसुल आलमीन हज़रत महबूब सुभानी रहमतुल्लाह अलैह जी विलादत थी आ। अम्मा इरादो फरमायो तो बच्चे के थंज जा इरादो फरमायो पर अब्दुल कादिर माव जी थंज नथो वटे अम्मा जी थंज महबूब सुभानी नथा वापरान नथा वठन हज़रत गौसुल आज़म रहमतुल्लाह अलैह जी अमन थी फरमाए ओ अब्दुल कादिर जा बाबा मोहम्मद मूसा जंगी दोस्त खुदा जा इन नंढड़े खे खणी वञ बगदाद शरीफ जे जामे मस्जिद में मौलवी साहब खां दम कराए चीज़ फीणो रखराए चीज़ मता को जिन्नात जो चक्कर हुजेसि या नज़र हुजेसि या सायो हुजेसि हज़रत गौसुल आलमीन रहमतुल्लाह अलैह बगदाद वारा साईं मुझा सुना उन जा वालिद अब्दुल कादिर जीलानी जा बाबा साईं पंहिंजे बच्चे के हथ में खणी बगदाद जे जामे मस्जिद में आया मौलवी साहब के फरमायो क़िबला हेॾे त निहार हिनखे फीणो रखीस दम रखीस अम्मा जी थंज नथो विहारे ओ अल्लाह जा कामिल अकमल कितबुल असरार हा कशफल कुबूर वारा भी हा त दिलनि जा भी कशफ जा ज़ाहिरी इल्म भी उन्हनि खे हुयो त बातिल भी इल्म हुयो हक़ानी भी इल्म हुयो मार्फत जो इल्म हो रूहानियत जो इल्म हो शरीयत जो इल्म हो हर कुछ उन्हनि जे सीने में अल्लाह समाए हज़रत गौसुल आलमीन रहमतुल्लाह अलैह जी ज़ात बाबरकात जी दर महबूब सुभानी के पंहिंजो बाबो जो खणी आयो बगदाद जे जामे मस्जिद इमाम साहब ॾिसी करे फरमायो ओ अब्दुल कादिर जीलानी जा बाबा इनके खणी वञ इनके दम जी ज़रूरत न आहे फीणे जी ज़रूरत न आहे न नज़र आहे न होश आहे ॿियो को बि सायो कोन्हे सिज लहंदो मुला बाग ॾींदो अब्दुल कादिर अम्मा जी थंजो वठ कहीं भी मुश्किलात में मगर को सजा काबी ज़बान खाली न रहे मुझसे गॾु पढ़ो कहीं भी मुश्किलात में मगर को सजा सुभानी के खबर पवे दिया ना फरमाया यदी अलल मुरीदी कसमाए अलल अर्द मां अब्दुल कादिर जो हथ पाजे मुरीद जे मथा ए जी जमीन जे मथा आसमान मैं बोजतुल असरार के अंदर फुतूल गैब के अंदर त नजर तो इला बिलादिल्लाह जवान का खरदलतिन अला हुक्म मित्साली फरमाया मैं अब्दुल कादिर रहमतुल्लाह अलैह जा मुरीद ओभर में हुजे उंदर में हुजे ओला में हुजे दखण में हुजे कोहे दूर ते हुजे किथे भी हुजे वो जेकरे वो सद करे ऐ अब्दुल कादिर जीलानी न बचे अब्दुल कादिर जीलानी वो को भी पैर में कंडो लगे जो दता करन खाएंगे अदा खैर सांपवे थी खबर खैर सांपवे थी खबर सजा मुरीद कम न कर सजा मुरीद कम न कर हज़रत महबूब सुभानी रहमतुल्लाह अलैह जम्मत जाम हसनी बिहन हुसैन निकले जा रे तफरील खातर फीफा तरफी तर्जमा अब्दुल कादिर अरबली रहमतुल्लाह अलैह और खुदा जा कामिल औसमल वली वेदा फरमाए त हज़रत महबूब सुभानी रहमतुल्लाह अलैह जे दरबार में हिकिड़ो जनाज़ो खणी आया
माण्हू खे खट ते सुम्हारे अजरक वजी खणी आया। ॾिसूं त अब्दुल कादिर जीलानी खे ख़बर पवे थी या न? जी हाणे चवंदा त बाबा पीरनि खे ख़बर नथी पवे ख़ुदा जे वलियनि खे ख़बर कान थी पवे। चवंदा त बा तव्हां वारा कोन चवंदा, सीता वारा न, ॿियनि जी ॻाल्हि थो कयां। सीता वारा हाणे कुझु न कुझु सुधरी विया। यारी बि हिलाल कई अथनि, ॿारी बि हिलाल कई अथनि। पीरनि जे पीर दस्तगी जी यारी बि हिलाल, मीलाद बि जाइज़, इमाम हुसैन जो न्याज़ बि जाइज़। अलाह जे न तौफ़ीक़ खाइनि न। अचो न फ़कीर ज़ुल्फ़कार देगूं महबूबे सुभाणे जूं लातूं अचे खाओ न। अरे ठंडा ठंडा मीठा मीठा जेके अलाह खाराए। ठंडा ठंडा मीठा मीठा अरे खाते हमें खिलाते। सब कुछ असांखे बगदाद वारो साईं खाराईंदो। मेहरबानी मदीने वारे महबूब जी इन्नमा अना कासिमुन वल्लाहु योती, अल्लाह ॾींदो आहे, मदीने वारो साईं विरहाईंदो आहे। असां तारा आशिक मुस्तफ़ा जे दर तां वठंदा मोहजी सोना। सुबह जो टाइम थे फजर जी नमाज़ पढ़ी, मुझा सोना बैतुल्ला शरीफ जे मुँह करे अखियुनि में मुस्तफ़ा जो गुंबद ख़िदरा आणे। मुझा सोना पंहिंजे झोली खे मथे झले चवंदो कर झोली मुंहिंजी सजन कम तुंहिंजो आहे, मदद करण मुस्तफ़ा जो कम। जो पीर जंहिंजी हे वॾी यारी शरीफ़ आहे। चवंदा आहिनि तव्हां यारी शरीफ़ छो था मिलायो? तोखे ख़बर आहे हज़रत महबूबे सुभाणे वॾो ताजुर हो, वॾो वापारी हो, कपिड़े जो वापारु कंदो हो। हर साल बगदाद वारा साईं मुंहिंजा सुहिणा इराक वेंदा हुआ, लबनान वेंदा हुआ, मस्कत वेंदा हुआ, ईरान वेंदा हुआ। वॾा वॾा मुंहिंजा सुहिणा वापार ताकियुनि जे कपिड़नि जा वापार कंदा हुआ। पोइ कपिड़ो वठी जो ईंदा हुआ, जेका बि उन्हनि में बचत थींदी हुई पोइ सरकार गौसे आज़म देगूं वठी विरहाईंदा हुआ, पचाए करे विरहाईंदा, मिसकीननि ग़रीबनि खे खाराईंदा। किताब तफ़रील फातर जे अंदरि लिखे थो त वॾी गौस पाक जो लंगर हलंदो हो। वॾी हलंदो पोइ या महबूबे सुभाणे जी यारी मशहूरु थी वई त बड़े पीर की यारी बि शरीफ़। हज़रत महबूबे सुभाणे जे दरबार में लाश खणी आया, माण्हू खे सुम्हारे या सुम मुराद फ़कीर सुभान अल्लाह जा ग़ुलाम मुंहिंजे अब्दुल कादिर जीलानी जा मुरीदो हज़रत महबूबे सुभाणे जे दरबार में खणी आया। ॾिसूं त अब्दुल कादिर खे ख़बर पवी, खणी आया। पाण फरमाया बाबा छा था चओ? इसे जनाज़ा नमाज़ पढ़ाए। पाण ॾिसी पाण बाबा ॿिए कंहिं मौलवी ॾे खणी वञो पोइ नमाज़ पढ़ाए। इसे न तव्हां ॾे उमेद करे आया आहियूं, महिरबानी कयो नमाज़ पढ़ाए। पाण फरमाया न अञा ॿिए कंहिं मौलवी ॾे साईं न महिरबानी कर। पाण फरमायो त भला जे नथा मुड़ो त जे नथा मुड़ो त रखोसि। सिफ़ूं लॻायो, सिफ़ूं लॻी वयूं, कतारूं लॻी वयूं। पाण फरमाइनि था हिन जो, हिन लाश जो, हिन मैयत जो सरबराह कहिड़ा, भॻवान कहिड़ा, क़िबला मां। पाण फरमाईंदा इजाज़त आहे साईं, इजाज़त आहे। पाण फरमाए सिफ़ूं ॿुधो, नियत हज़रत गौस सकरैन फरमाए ॿई हथ कननि ताईं खणी हथ वधिया। जमायती पिया हिक ॿिए खे चवनि त हे छा मजाल आहे? असां त चयोसीं त अब्दुल कादिर हथ ॿधे त ट्रपो ॾेई उथ जा। हिकु मौलवी सीतारो ग़ुलामाबाद हुयो जो ट्रपो ॾेई उथे। अरे ग़ुलामाबाद नमाज़ पढ़ाइण वारो थोरे हो, हे हाफ़िज़ अब्दुल रऊफ़ न हो, हे अली मुराद फ़कीर न हो, हे पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी। गौसे आज़म मोहम्मद का सुल्तान है, गौसे आज़म ज़माने का सुल्तान है।
अहमद का महबूब है, उसे आज़म ज़माने का सुल्तान है। उसने चोरों को देखा, वली कर दिया उन खताओं को कुतुबे जलील कर दिया। औसे आज़म की हर जा मची धूम है,